आवाम जे लाइ छोजो असां अगरि 100 कार्ड बि चऊं न त असां वटि जमहूरियत आहे जेको 5 सालनि खां पोइ पाण वटि ड्रामो थींदो आहे उन में छा मज़दूरनि जे लाइ हिननि आइनी तरमीम आई आहे हिननि का उन ते आइनी तरमीम का औरतुनि सां थींदा ठीकु आहे न कुझु कानून आइन पास कया आहिनि पर उनखे इम्प्लीमेंट करण जा कहिड़ा समाजी तरीक़ा थींदा हे जेको असांजो नौजवान नशे में लथो आहे आइस असां वटि हर बीटी घर में आहे ऐं 14 सालनि खां ॿार सोशल मीडिया जे ज़रिए बि ॾिसूं था जेको नंढनि ॿारनि सां पहिरियां त असां वटि बलूचिस्तान ऐं सिंध जे बॉर्डर लाइन पट्टी में चवंदा त कारोबारी जिगा ऐं वॾे में निज़ाम हुया हुया अगरि खणी ॾिसूं था पाण साफ़ आहे तव्हांजे डिफरेंस सां असांखे ख़बर पवंदी आहे सिंध जे वॾा शहर उन्हनि में सखर लाड़काणो हैदराबाद कराची असांजे रस्तनि रोडनि ते ऑनर किलिंग थी आहे या गैर जे नाले ते हुई आहे या इनकार जेको हाणे वरी थोरो ॿियो मसइलो शुरू थियो आहे पंहिंजे गासोबाद में बि जेको छोकिरे जी छोकिरी खे मारियो वियो इनकार अलाए केतिरा ई तशदुद जा मामला वरिया आहिनि पहिरियां त कुझु अगरि घर दुनिया जा हुया त हाणे टी औरत घणो तशदुद जो शिकार थींदी आहे जेकी मां समाजी तशदुद चवंदसि पर हाणे वरी शो अञा वधियो आहे त ही रियासत निज़ाम ही हिकिड़ी ई इदारे हिकिड़ी ई जा अस्करी उन्हनि जे मुफ़ादनि जे लाइ असांजी ज़मीन असांजी दरिया